केमिस्ट्री क्लास 10 बाब ॿियो सबक 14 हिस्सो पहिरियों इख़्तिसार समरी आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नज़ील चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे समरी पार्ट 1 इख़्तिसार। पंहिंजे पहिरियों वीडियो लेक्चर में असां हिन समरीअ जो हिस्सो पहिरियों पढ़ंदासीं। एसिड्स आर सोर इन टेस्ट। तेज़ाब जेके असां चखी सघूं था उहे ज़ाइके में खटा थियनि था। मिसाल जे तौर ते लीमो आहे, नारंगी आहे, टाटड़ी आहे, जेके बि खटियूं शयूं तव्हां खाई सघो था उन्हनि में तेज़ाब मौजूदु हूंदो आहे। ऐं खोड़ सारा अहिड़ा तेज़ाब आहिनि जेकी असां टेस्ट नथा करे सघूं छो त उहे कोरोज़िव हूंदा आहिनि, उहे साड़ींदड़ हूंदा आहिनि। एसिड गिव हाइड्रोजन आयन इन aqueous सॉल्यूशन। तेज़ाब पंहिंजे आबी गार में हाइड्रोजन आयन जी कंसंट्रेशन पैदा कंदा आहिनि। मिसाल जे तौर ते तेज़ाब आहे, इनखे जॾहिं असां कंहिं aqueous सॉल्यूशन में विझंदासीं त इहे तेज़ाब हाइड्रोजन आयन कंसंट्रेशन पंहिंजे आबी गार में यानी पाणी वारे गार में रिलीज़ कंदा वेंदा। एंड चेंज द कलर ऑफ ब्लू लिटमस पेपर टू रेड। ऐं जेकॾहिं तव्हां कंहिं बि तेज़ाब में ब्लू लिटमस पेपर विझंदव त उहो ब्लू लिटमस पेपर कलर पंहिंजो चेंज करे ॻाढ़ो थी वेंदो। इहे कुझु तेज़ाबनि जूं ख़ासियतूं आहिनि। तेज़ाब ज़ाइके में खटा हूंदा आहिनि, आबी गार में हाइड्रोजन आयन पैदा कंदा आहिनि ऐं नीरे लिटमस पेपर खे ॻाढ़े रंग में तब्दील कंदा आहिनि। जीअं असां ॻाल्हि कईसीं त कुझु तेज़ाब अहिड़ा आहिनि जेकी कोरोज़िव थियनि था, तेज़ाब साड़ीदड़ थियनि था। मिसाल जे तौर ते हाइड्रोक्लोरिक एसिड आहे, सल्फ्यूरिक एसिड आहे, इहे नाइट्रिक एसिड आहे, घाटा हूंदा आहिनि जंहिं सूरत में त उन सूरत में इन्हनि जे मथां हिकिड़ो निशान ॾिनल हूंदो आहे त यानी जेकॾहिं तव्हांजे इहो हथ ते किरंदो, कपिड़े ते किरंदो त उनखे साड़े छॾींदो। जेको असां सल्फ्यूरिक एसिड बैटरी में पाणीअ जे तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं उहो इंतिहाई छिडरो हूंदो आहे, पाणी उन में मिलियल हूंदो आहे। तंहिं बावजूदि बि उनजो जेकॾहिं फुड़ो असांजे कपिड़े ते पइजी वञे थो तॾहिं बि उहो पंहिंजो निशान छॾींदो आहे। सो तेज़ाब कोरोज़िव थींदा आहिनि यानी साड़ींदड़ थियनि था। असासनि जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त बेसिस आर बिटर इन टेस्ट। असास ज़ाइके में वरी कड़ा थियनि था। मिसाल जे तौर ते करेलो कड़ो आहे, उन में असास मौजूदु हूंदो आहे। मिसाल जे तौर ते कारा मिर्च कड़ा थियनि था, उन्हनि में असास मौजूदु हूंदो आहे। ऐं साबुण या सर्फ वग़ैरह उहे टेस्ट त कोन कबा आहिनि पर उन्हनि जी टेस्ट बि कड़ी थींदी आहे। बेस छा कंदा आहिनि, हाइड्रो ऑक्साइड आयन aqueous सॉल्यूशन में पैदा कंदा आहिनि। जीअं असां ॻाल्हि कईसीं एसिड्स जी त ईअं वरी जेके असांजा असास थियनि था उहे पाणीअ जे अंदरि हाइड्रो ऑक्साइड आयन जी कंसंट्रेशन जो इज़ाफ़ो कंदा आहिनि, पैदा कंदा आहिनि। एंड चेंज द कलर ऑफ रेड लिटमस पेपर टू ब्लू। ऐं वरी हिननि असासनि जे गार में जेकॾहिं असां ॻाढ़ो लिटमस पेपर विझंदासीं त उहो पंहिंजो रंग मटाए ब्लू थी वेंदो। ऐं असास पिणु जीअं सोडियम हाइड्रोक्साइड आहे या पोटेशियम हाइड्रोक्साइड आहे उहे पिणु कोरोज़िव थींदा आहिनि। उन्हनि खे इस्तेमालु करण खां पहिरियां असांखे प्रोटेक्टिव इक्विपमेंट ज़रूरु इस्तेमालु करणु घुरिजे या दस्ताना वग़ैरह पाइबा आहिनि त जीअं हथु या कपिड़ो इन्हनि असासनि जे सड़ण खां बची सघे। असास ज़ाइके में कड़ा थियनि था, आबी गार में हाइड्रोक्सिल आयन पैदा कंदा आहिनि ऐं ॻाढ़े लिटमस पेपर खे नीरे रंग में तब्दील कंदा आहिनि। आर्हीनियस जी असां थ्योरी पढ़ी हुईसीं। आर्हीनियस जे मूजिबि एसिड्स गिव हाइड्रोजन आयन इन aqueous solution while बेस गिव्स हाइड्रोक्साइड आयन इन aqueous solution। आर्हीनियस जे नज़रिए मूजिबि तेज़ाब पंहिंजे आबी गार में हाइड्रोजन आयन जी कंसंट्रेशन ॾींदा आहिनि ऐं असास जेके आहिनि उहे पंहिंजे आबी गार में हाइड्रोक्साइड आयन जी कंसंट्रेशन रिलीज़ कंदा आहिनि। इन खां बाद असां ब्रांस्टेड लोरी जो नज़रियो पढ़ियो हुयोसीं। अकॉर्डिंग टू ब्रांस्टेड लोरी थ्योरी एसिड्स आर प्रोटॉन डोनर एंड बेसिस आर प्रोटॉन एक्सेप्टर। ब्रांस्टेड लोरी जे मूजिबि तेज़ाब उहे शयूं आहिनि जेकी प्रोटॉन ॾींदियूं आहिनि ऐं असास उहे शयूं आहिनि जेकी प्रोटॉन खे क़बूल कंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते हीउ पाणी ब्रांस्टेड लोरी वारे नज़रिए जे मूजिबि एसिड आहे ऐं हीअ अमोनिया ब्रांस्टेड लोरी वारे नज़रिए जे मूजिबि बेस आहे। पाणी एसिड इन लाइ छो त इहो हाइड्रोजन आयन या प्रोटॉन डोनर आहे। हीउ पाणी ॾिसो हीउ पंहिंजी हीअ जेका हाइड्रोजन आयन आहे उहा डोनेट थो करे, इन जे करे हीउ एसिड आहे। ऐं वरी अमोनिया इन प्रोटॉन खे क़बूल थी करे, तंहिंजे करे ही बेस आहे।
कॉन्जुगेट एसिड बेस पेयर्स जे बारे में असां पढ़ियो हुयोसीं। कॉन्जुगेट एसिड जी सादी वस्फ कजे त कॉन्जुगेट एसिड इज a species which is formed as a result of acceptance of proton by a base. बेस प्रोटॉन हासिल करे त कॉन्जुगेट एसिड ठहंदो, यानी बेस प्लस प्रोटॉन इज इक्वल टू कॉन्जुगेट एसिड। हाणे ॾिसो असां वटि कॉन्जुगेट एसिड बेस पेयर्स जो हिकिड़ो मिसाल ॾिनल आहे। हीअ आहे असांजो ब्रांस्टेड लोरी जो बेस। हाणे इहो बेस HCO3 आहे, बाइकार्बोनेट आयन आहे। इहो जॾहिं प्रोटॉन वठंदो त छा तब्दील थी वियो? तब्दील थी वियो H2SO3 में, कार्बोनिक एसिड में। इहो आहे कॉन्जुगेट एसिड। ही बेस हिन खां प्रोटॉन वरितई, प्रोटॉन प्लस बेस बराबर कॉन्जुगेट एसिड। ऐं कॉन्जुगेट बेस that's a species which is formed as a result of donation of proton from the acid. Acid minus proton is equal to conjugate base. Acid मां प्रोटॉन ख़ारिज थी वञे त कॉन्जुगेट बेस ठही पवंदो। मिसाल जे तौर ते ही असां वटि ब्रांस्टेड लोरी जो एसिड आहे H2O। हिन मां प्रोटॉन निकितो, हिन ॾे वियो, तंहिंजे करे H2O मां प्रोटॉन जो निकितो त OH नेगेटिव थी वियो। इहो आहे कॉन्जुगेट बेस। सो छा था चऊं असां? एसिड माइनस प्रोटॉन, एसिड minus proton is equal to conjugate base. conjugate acid ऐं conjugate base जी इन्हनि नंढियुनि वस्फ़ुनि सां गॾु असांजो अॼोको समरी पार्ट पने ते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।